निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी चयो आहे त पाकिस्तानी फौरी तौर ते फ़लस्तीन जी मदद लाइ तयारु आहे। रियाज़ में OIC कॉन्फ्रेंस दौरान सऊदी हम मनसब सां मुलाक़ात जे मुंतज़र आहियां। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जलील अब्बास जिलानी चयो त फ़लस्तीन जो मामलो तमामु अहम आहे। उन में को शक नाहे त इसराइल जारियत ॾेखारे रहियो आहे। फ़लस्तीनी अवाम ते फ़िज़ाई हमला कया विया। उन्हनि हमलनि में औरतुनि ऐं ॿारनि समेत केतिराई मासूम शहरी शहीद थी विया। हुन जो चवणु हो त अफ़सोसनाक सूरताल आहे त गज़ा जी अवाम वटि न पाणी आहे न खाद खुराक। इहा सूरताल नसल कशीअ तरफ़ वञी रही आहे। इसराइल आलमी कानून जी पासदारी करे गॾियल क़ौमुनि जो ठहराव जो बि एहतराम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।